अमरोट खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मिर्ज़ापुर के कच्चे वारे इलाइक़े में जूणे जा बिरादरी के मुख़्तलिफ़ धुरिन विच में हलंदड़ खूनी तकरारन के ख़ात्मे लाइ JUI अॻुवाण सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी, स्टेप फाउंडेशन की चेयरपर्सन शाइस्ता बलोच, GD अॻुवाण अहमद नवाज़ नारेजो, जूणे जा बिरादरी के मुअज़्ज़िज़ बाकर जूणे जो, इम्तियाज़ जूणे जो, गुलाम मुस्तफ़ा फुलपोटो ॿियनि जी अॻुवाणीअ में न्याणियों पाक किताबन समेत सिविल सोसाइटी के अॻुवाणनि ते मुश्तमिल मेड़ मिनत काफ़िलो मुख़्तलिफ़ ॻोठन मोर की वांड, मियल की वांड, खमण की वांड, फ़क़ीर ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठन में झेड़ींदड़ धुरिन वटि पए थो। जिते मेड़ मिनत काफ़िले में शामिल अॻुवाणनि पारां झेड़ींदड़ धुरिन के चङनि मुड़सनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं अवां वटि सैयद न्याणियों पाक किताब खणी पहुता आहियूं। असीं चाहियूं था तव्हां विच में हलंदड़ खूनी तकरारन के ख़ात्मे लाइ राज़ी थियो त जल्द फ़ैसिले की तारीख़ मुक़ररु कराए सघूं। जंहिं बाद झेड़ींदड़ धुरिन के माण्हुनि मेड़ मिनत काफ़िले में शामिल अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां फ़ैसिले लाइ राज़ी आहियूं, पर असांखे 8 ॾींहनि की मोहलत ॾिनी वञे। पाण में सलाह मशवरे बैदि अव्हांखे जवाब ॾींदासीं, पोइ फ़ैसिले की तारीख़ मुक़ररु कई वञे। जंहिंखां पोइ धुरिन में सुलह लाइ दुआ पिणु घुरी वई। उन सिलसिले में सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे स्टेप फाउंडेशन की चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच, सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी, अहमद नवाज़ नारेजो ॿियनि चयो त क़बीलाई तकरार इलाइक़े लाइ नासूर बणियल आहिनि। इलाइक़े क़बीलाई जहिड़नि सबब झेड़ींदड़ इलाइक़नि जा स्कूल वीरान थी विया आहिनि ऐं स्कूल पढ़ण वारी उमिरि जे शागिर्दनि जे हथनि में किताब बदिरां क्लासनकोफ खयल आहे। असांजी कोशिश है तो जल्द क़बीलाई तकरारन जो ख़ात्मो आंदो वञे, जंहिं लाइ मेड़ मिनत काफ़िले समेत जूणे जा बिरादरी के धुरिन वटि पहुता आहियूं। जिन मेड़ मिनत काफ़िले के मान ॾींदे मुस्बित मोट ॾींदे फ़ैसिले लाइ मशरूत राज़पो ज़ाहिर कयो आहे।